खत्मे नबूवत जा दुश्मन है मानू वरी फेसबुक ते बकवास दा कने मुल्लन ठीको खयो दीन जो आजाद ठीको न खयो असा चौकीदार आऊं बाबा चौकीदार जो कम चाहे त चौकी किन ता चौकीदार रखो उनके महीने ते 20,000 वीडियो 15 वीडियो चोरी करे इन चौकीदार जो बीहण केड़े कम जो असा ठेकेदार न हो चौकीदार जरूर आयो दीन जा दुश्मन खत्मे नबूवत जा दुश्मन हो मदरसन जा दुश्मन हो काई अख दीन के खिलाफ बकवास कंदी मेरी इंदी दया कट्टे कुत्तन जे हवाले कंदा से मदरसा असन जे ताज ऐ सिर खंदी मथे आलिम असन जा हीरा एडे मारे तवज्जो गजायन पाक नबी इमामुल अंबिया ने कुरान जी जदी तालीम लाई सजा मक्के वारा मुखालिफती में हुजूर के कढण जे लाए मंसूबा ठायो मक्के सा मक्के मां कढोस कोई कद तालुक न करेस अल्हम्दुलिल्लाह तवा जे हिन मदरसे मस्जिद में जे बचड़े कुरान पढ़ियो साईं उस्मा के मुबारक है आलिम कारी साहब मुबारक है जय कुरान पढ़ायो इन कोट वारन के मुबारक जे जो बच्चो कुरान पढ़ियो अबू मुबारक जी लायक अम्मड़ मुबारक जी लायक खानदान मुबारक जी लायक कुर्बान वना अबू बकर तुझे नाले दा मक्के का जदी हुजूर फरमायो कदी न कदी इन कुरान जे करे अबू बकर पाण के मक्को छड़नो पवंदो नबी से मक्को कुरान जे करे छडियो थे ओ कबूलो साहब मादे सोना तवज्जो कजा पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के के छडियो लेकिन पूरी दुनिया में हुजूर जो दीन रोशन पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खत्मे नबूवत वारे साईं जरी मक्के के छड़े करे वञनी हाजी सगुरा हाने मोकलाइंदा न 20-22 डी मस उनन के बेचारन के होते के 8 डी के 9 डी मक्के में के मदीने में 11 डी वरी हलो जेमल मक्को छडीना चौंदा न साईं ई जण यतीम मां को जुदा थींदो ई रोई निकरंदा जल्दी टाइम पूरो थियो जय मक्के में मदीने जो मीर जायो जय मक्के में मदीने जे मीर जा कदम लगो फरमाए ला ओ कुसुम बिहादल बलद सुभान अल्लाह न दागियो अब ताला मानिए जो भी बंदो बस वडे पैमाने ते थेला चो सुभान अल्लाह अन्या करजी चो अन्या प्यार में चो न ता भी न खा दिया असा भी चाहे थे हम न चौदा हैदरी की को मानी खाराए विया ये आलम दां जी दीन जी लाए रात दी दीन जी तबलीग आवाज नसीहत जी लाए अरे तवज्जो कजा हुजूर जो अबू बकर की चाहो कदी न कदी पाण के काफर मक्के का कढंदा अबू बकर निंद्र उन वक्त का वठी करे रात जो पंजे अख दे हराम करे शरिया निंद्र न पियो करे पाक नबी इमामुल अंबिया दे जिब्रील आयो सुना रातो रात निकरी वञो मक्के के छड़े करे अलविदाई कयो मक्के वारन जो अमानत तवज्जो कजा हजरत अली जे हवाले कयो केड़ो अली कुरान जो आलिम अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली केड़ो अली दाढ़ी वारो अली केड़ो अली पटके वारो अली केड़ो अली मुजाहिद अली अली आए इन कुरान पाक जो वडे में वडो आलिम अलिया हाफिज अलिया जाहिद अलिया मुत्तकी अलिया हुजूर फरमा कुरान अली सा अली कुरान सा ए चंद्रन जा नाला भी अली से सावरे दुश्मन भी मदरसन जा ये
बाबा मां ढक में तू ॻाल्हाए नाराज़ न था थियो न कावड़ त न कंदव न मुंहिंजी कबूलन में का ज़मीन कोन्हे त सुभाणे भेलाईंदो गऊं छॾींदो मीहूं छॾींदो त मौलवी छा पियो चवे हज़रत अली जो हक़ वारो मुजाहिद ऐं आलिम हज़रत अली साईं को कंहिं पुछा कई तवज्जो अली ॾेख वर कहिड़ा जानवर बच्चा जणींदा न कहिड़ा जानवर आना ॾींदा देरी न कई इल्म जे दर अलीअ देरी न कई सुणे हसन हुसैन जे बाबे ये वरी भड़कियूं हणंदा दे मुल्ला अली जो शान बयान न कंदा जरिया तो गलत समझाओ अली असांजो साईं अली असांजो रहबर अली असांजो मुर्शिद तवज्जो कजाए पाक नबी इमामुल अंबिया जे साहबी अली फरमायो जेके जानवर कन बार जिंजा उहे बच्चा जणींदा जिंजा कन अंदर उहे आना ॾींदा अली अलिया सब चो न सुभान अल्लाह गरजी चो बाबा जेके हैदरी हो चो सुभान अल्लाह चला असें घणी मेहरबानी कया मुल्ला था प्या सड़न पियूं था चरस घुमूं था अर्श अड़े धूड़ धूड़ पाए हेठ काथे अर्श काथे तू असां त चवंदा हज़रत अली जो नालो मुबारक जॾहिं खजे वात खे मुश्क अंबर सां धोई करे नालो अली सोने जो खण कवि घटा अली जो शान अञा मथे अल्लाह अकबर चो अली अलिया सब चो अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया या पूरी कायनात खबर त फातिह खैबर चो न पंहिंजो अली ॻोल्हे लो असांजो अली चो निमाज़िया पंहिंजो अली ॻोल्हे लो असांजो अली हिन क़ुरान जो आलिम पंहिंजो अली ॻोल्हे लो असांजो अली चो मुजाहिद ऐं बहादुर दिलेर हुज़ूर फरमा अली जी मुंहिंजा साईं ए फिलाणे अमा फिलाणे काफ़र जी अमानतूं जे हवाले ए फिलाणे जी अमानतूं जे हवाले असां बाबा जी अमानत खे हड़पदा कयूं वञो अमानत में ख़्याल न दया हुज़ूर खे त चवंदा सादिकुल अमीना सचो आ अमीना अमानतदार ओ मुसलमानो कलमी वारो सोणो नबी वेंदे वेंदे हज़रत अली खे मके वारनि जो अमानतूं ॾींदा फरमायो अली बिस्तरो मोहम्मद जो तुंहिंजे हवाले वो बिस्तरो भी मुबारक बिस्तरे ते अली सुमण वारो भी मुबारक वारो साईं जी चादर भी मुबारक जेको बिस्तरे जे हेठां आयो चादर जे हेठां आयो बिस्तरे ते सुतो अली भी जो असांजो अखियुनि जो ठठार ऐं नूर चओ न सुभान अल्लाह गरजी चओ अली मुजाहिदा मुजावर न हो अली चाहे गालायो अली मुजाहिदा मुजावर हे वरी मुजावर चरिया था तांजो अली अली आलिमन जो अली हाफिज़न जो न तो चए अली कंहिं जो अली आलिमन जो भी आलिम अली वलियन जो असां जे हाली शरीफ जो पेर बेर शरीफ जो पेर तमाम बुजुर्ग जो कादरी सिलसिले जो पेरो खणंदो हज़रत अली सां थो मिले चओ न सुभान अल्लाह गरजी चओ न प्यार सां चओ हितां जो आवाज़ पूरी दुनिया ताईं वञे थो अॼु कोटो सामाणो ख़ान बोले जे अंदर अज़ीम शान अज़मत क़ुरान जो प्रोग्राम मुसलमान क़ुरान ॿुधण विया नबी जो शान ॿुधण विया सहाबा जो शान अहले बैतन जो शान ओ मुसलमानो कलमे वारो हज़रत अबू
बकर के पंहिंजो सफ़र जो साथी बणायो अली संगे बिस्तरे जे हवाले कयो हज़रत अली बिस्तरे ते आराम में सुतो वियो हुजूर दे कत्ल जे ला आया नज़र क्यों त मोहम्मद आई कोन नज़र बिस्तरे ते बेली हमरा सुतो वियो ये जो चादर मथे कयो त मोहम्मद को न हो अली निंद्र में अली तां जो मोहम्मद काॾे वियो चए तां जे मुंह में धूड़ विझियो वमार मईद ॿुधो अथव न आलमन को तां भी मुन्ना मौलवी त आहियो न ॿुधी ॿुधी हिकिड़े खे चयो मां जो जुमे में रकातूं घणियूं आहिनि चए फटाफट इहा बि पुछण जी आहे ॿ रकातूं फर्ज़ बाक़ी जुती पाइण भॼण ॼण सुन्नत ई कोन्हे न सुन्नत न पढ़े त ख़बर पए न जनो ड्यूटी आई त जल्दी जल्दी घोटकी पहुंचे अब यही रोड ते रस्ते ते पियो कूड़ाण दे नमाज पढ़ो सुन्नत पढ़ो मुफ्ती अब्दुल वहाब साहब शरीयत रिसाले में लिखियो आ जरी फर्जन में थोड़ी कमी कोताई हुंदी जरी मानु नफल सुन्नतूं पढ़ियो अल्लाह इन सुन्नतुन जे नफलन जी पूरा फर्जन जी करे तुंजा आमाल नामा ठीक करे छड़ींदो ये आलम नबी फरमा जे मां मोहम्मद सा मोहब्बत कई ए मुझे सुन्नत सा मोहब्बत करे पाण फरमो तो यो मां मोहम्मद सा करे जन्नत में होंदो बाबा ये सुन्नत कहंदी है गालायो न था ए बाग कहंजो है ए सोहणो बाग हजरत अबू बकर जे चेहरे ते भी है गाला न हजरत उमर जे चेहरे ते भी है हजरत उस्मान सिंह जे चेहरे ते भी है हजरत अली जो तो सजो सीनो मुबारक ढकियल हो सुन्नत दाढ़ी साईं जो दिसण वारा दिसंदा त असदुल्लाह दो चे अल्लाह जो शेर थो चे अली दे खबर त मोहम्मद काडे ते जाडे वणो होइसे वयो सुभान अल्लाह गरजी चो न अली काडे चे तहां जे मुंह में धूड़ विझी वयो तॾहिं त साईं रईसुल वाइज़ीन खतीब इस्लाम हजरत मौलाना साईं अब्दुल रज़ाक शहीद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बयान में चवंदा हुजूर जे हथ में जॾहिं अल्लाह चयो सोना ये वारी जा मिट्टीअ जा खणी करे ज़रा मुठ में आने वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दौ व मिन खल्फिहिम सद्दौ फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून सदको अल्लाह जी कुरान दा सोना ये आयतूं तम करे चुटण तुंहिंजो कम काफरन जे मुंह में अंधो करे तवदारी इन मिट्टीअ खे फेराए करे विचां तो के कामयाब ऐं आसानी सां टपाइण वारो मां अल्लाह ओ अखियूं पिया महटन अबू बकर ऐं नबी से खिलंदे वया चओ न सुभान अल्लाह गरजी चओ ओ हुन के पियो मुक हणे ओ हुन के पियो चपाट हणे चंद्रा अंधो माखे करे छड़ी हो चे मुंह में धूड़ तू विधी हो चे मां न विधो माखे छो तो मारे ओ पाण में विढ़न पिया साईं खिली निकरी विया चओ न सुभान अल्लाह वमारा मईद सदको वञा हुजूर जे हथन मुबारक जो बयान कुरान में आ ओ मुसलमानो कलमे वारो अबू बकर सफर जो रफीक सोनो अली बिस्तरे दे जो कजा मक्के वारन जो अमानतो अली सही जे हवाले हो सिद्दीक जे अमानत अल्लाह जो रसूल हो न तो चे सुभान अल्लाह थक जी भी हुआ प्यार में चौन के सोन वारी अमानत मिली के चांदी वारी अमानत मिली के पैसे खजाने वारी अमानत मिली सिद्दीक की अमानत अल्लाह जो रसूल दादरो नबिया अलम नसर वारो वदुहा वारो अल्लाह ओ मुसलमानो कलमे वारो सिद्दीक नबी सा गड दुली कमल दे दो कमल आगे दे दो हेडे भी न्यारे दो हेडे भी न्यारे दो मता को नबूवत जो दुश्मन लो खत्मे
नबुवत जो दुश्मन लो हुजूर जे मथा हमलो करे मथा साईं करीमन के तकलीफ न दई वेजे तकलीफ मिले त अबू बकर के मिले हुजूर के तकलीफ न जे हुजूर फरमा सिद्दीक कमला के बियो दे कमला पोदे बियो दे साईं माता चौकीदार साईं माता तव्हां जी लाए बाडी गार्ड आया साईं अल्लाह मुझो इंतखाब चूंड कई सोना सिद्दीक जे भागन जो मुकाबलो केर कंदो जो सब्र जो साथी सिद्दीक बनाए करे पाण सां वतियूं व्यालियो होया तवा हाजी सगोरा वो पहाड़ो केॾो मथे आए जाते को पहुंची न तो सगी जवान वने दवने बाकी कुराड़ा भी कोंदा वनी सगल है 5000 फुट पहाड़ जबल बकर नबी के कुलंदे खयूं बियो वने हुजूर फरमायो हो ओ सिद्दीक कान का सवारी हुने डाडो भलो दी बवे अबू बकर छा जो हो सोना इते उठ जी परवाह नाई इते खतर जी परवाह नाई ए सिद्दीक जा कुला तवा जिला सवारल अल्लाह सिद्दीक जे कुलंदे बिनी जहान जो रसूल नबिया नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत अजमते कुरान सदाकते सिद्दीक़े अकबर अदालते उमर फारूक सखावते उस्माने गनी शुजाते हैदर कर्रार नारे तकबीर पाक नबी इमामुल अंबिया के सिद्दीक खयूं दो वने वडे मुबारक शान वारो ओ मुसलमानो कलमी वारो हुजूर के चवे दो साईं देवियो मां गार जी सफाई करे अचा सिद्दीक वयो गार को सफा करे हेरे तवज्जो कजाए अल्लाह जी दुनिया में सिद्दीक नबुवत के गड रखियो ये कब्र में भी क़यामत है सिद्दीक नबुवत गड वरी क़यामत जो दी दींदो हुजूर फरमायो एकड़ो हथ अबू बकर जे हथ में हुंदो यो हथ उमर जे हथ में हुंदो जी दुनिया में मां मोहम्मद सा गड हा क़यामत वारे दी अबू बकर ऐं उमर मां मोहम्मद सा गड हुंदा नदा जो सुभान अल्लाह सिद्दीक जा दुश्मन तबाह थी विया उमर फारूक जा दुश्मन तबाह थी विया हुजूर साईं ने जनाज़ो आयो साईं जनाज़ो पढ़ो वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन वारो साईं पाण फरमा मां जनाज़ो न पढ़ंदो मैं ज़ालिम मुझे उस्मान के गारियूं दींदो मुझे उस्मान जो दिल में बुग़्ज़ रखंदो जो उस्मान सां बुग़्ज़ आ जण मोहम्मद सां बुग़्ज़ आ जे उस्मान के गाला जण मां के गालाए ऐ कहीं नबी के कहीं नबी जे साहब के एड़ो एजाज न मिलियो जे जो नबी जो न्याणियों जन का हमें मदीने जे मीर जो न्याणियो हो घोट उस्मान हो जे जो लक़ब हो ज़िन्नूरैन बिन हूरन जो घोड़ जन्नत जो हूरा भी नबी साईं जे न्याणिन जो मुकाबलो नथियूं करे सघन मुंहिंजो अकीदो ईमान आहे मुंहिंजे उस्तादन जो मुंहिंजे बुजुर्गन जो हिन आलमन जो अकीदो ईमान आहे त मोहम्मद पाक त मोहम्मद जूं घरवारियूं भी पाक त मोहम्मद जूं न्याणियूं भी पाक चओ न सुभान अल्लाह गड़जी चओ अञा प्यार में चओ पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला सिद्दीक गार के साफ करे आयो जेका चादर साण हुई ओ गार जा सोरा का बंद कंदो दो वने पत्थर दींदो दो वने बंद कंदे 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 अबू बकर सिद्दीक एकड़ो सोरा को बचो झोल विछाए करे खुड़ी दई करे चवे बियो अचो सही अबू बकर जियो बिस्तरो झोल तवा जे ला तैयार ओ मुसलमान
मुसलमानो कलमे वारो उन वक्त चेहरो मदीने जे मीरम जो हुयो अखियों अबू बकर जो हुयो पियो तो ज़ियारत करे पियो तो थकावट लाई पियो तो पंहिंजे अबू बकर ईमान के ठारे छोजे सहाबा चंदा असा के बुख उन को थक थींदो हो मदीने जे मीर जे तय्यब ताक़िर चेहरे के ॾिसंदा से थक बुख उन ही लही वेंदी हुई ओ सुभान अल्लाह अञा प्यार में जो न मोहब्बत में जो दिलबर सोना गरजी चोन सुभान अल्लाह ओ मुसलमानो कलमे वारो पाक नबी इमामुल अंबिया जो साहबी अबू बकर खुड़ी दई करे हुजूर के आराम पियो कराए साईं जन थकल हुया आराम भी हुया एडा कारीगर नियत जो कारो लिबास जो कारो अबू बकर के अची करे लग पियोणे शहीद साईं अब्दुल्ला चांडियो आलम जो भी आलम हो चोटी जे मानो यो नांग अबू बकर वारो जेको मौलूद चयो हो साईं अब्दुल्ला चांडी ऐं बिन आलम अलहाज इमदादुल्ला साहब भी इन जी नफी कई सिद्दीक के जेको तकलीफ दो दे यो नबी जो आशिक नाए यो नबी जो परवानो नाए सिद्दीक त नबी जे इश्क मोहब्बत में नांग डंग बियो खाए तकलीफां सटे बियो छा बियो चवे ओ पर जी भला असा मुसाफिर आयो जंग छो जोड़ी दई असा हिते आम गुलाम न आया मां कुटी खोर न आया ही खुड़ी आए खाई वन खुड़ी परे कंदो मां न जिस्म के हिलाईंदो मां चओ न सुभान अल्लाह अबू बकर भी तो वो ही कलमो पढ़ियो जेको असां पढ़ियो अबू बकर के भी हे ही कुरान मिलियो जेको असां के मिलियो असां के छा थियो जो नमाज ऐं कुरान खां पढ़ियो नबी जी गुलामी खां पढ़ियो नबी जे इश्क खां पढ़ियो अबू बकर सिद्दीक चवे दो को न परे कंदो माए जेको वणई सो वणी कर जेको तोखे खपे जेको कर न अबू बकर खुड़ी भरे कंदो ओ मुसलमानो कलमे वारो वाह अबू बकर मां तुझे नाले दा कुर्बान वञ अबू बकर कुरान पाक जो आलिम आए तनी त हर खुतबे में जुमे जे ॾींहुं ईद में ॿुधंदा हो आलिम बुजुर्ग खतीब जरी खुतबो पढ़ंदो छा चवंदो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर उम्मत में बाजारो मेहरबान शफीका द अबू बकर सिद्दीका खुदा जो कसम सिद्दीक जो बयान कंदा दिल जिगर ठरी पवंदो आ उमर जो बयान कंदा हूं दिल जिगर ठरी पवंदो आ उस्मान सोने जो जिक्र कंदा हूं दिल जिगर ठरी पवंदो आ अली सोने जो बयान कंदा हूं दिल ऐं जिगर ठरी पवंदो आ उन्हन के न वणंदो आ हज़रत उमर जो जिक्र दिल जे अंदर निफाक आ कुफर आ खुदा जो कसम नबी फरमायो अल्लाह मां मोहम्मद के जेके यार ॾिना ये वफादार ॾिना नबी जा यार केड़ा जो वफादार हा सहाबा इन कुरान के समझो दीन के समझो इन अबू अम्मा को कुर्बान कयो बच्चा कुर्बान कया माल मता मदीने जे मीर दा कुर्बान कयो इशारंदी ओ मुसलमानो जानियो दिनो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वडे में वडो मौजूदो ए अल्लाह जो कुरान दुनिया में दायम कायम क़यामत जे सबूत ए मौजूदो रहंदो इन मौजूदे जो मुकाबलो कोई मुकाबलो न कंदो अगर नबियन के भी मौजज़ा हुया मूसा अलैहि
अलैहिस्सलाम वट भी मौजूदो हुयो ईसा अलैहिस्सलाम के भी अल्लाह मौजूदो दिनो कब्रस्तान में ईंदो हो कब्र जे मथां भी करे चवंदो हो बिइज़्निल्लाह उथो अल्लाह जे हुक्म सां वो मय्यत कब्र वारो जिंदा थी करे उथी भी करे ॻाल्हाईंदो हो मूसा पैगंबर जो भी मौजूदो हो लठे असाल जेके अल्लाह पाक कुरान पाक में ये बयान कयो मूसा अलैहिस्सलाम का अल्लाह पुछो ओ मुंजा कलीम हथ में छाती हालाक रब के द इल्म रब जानी दो भयो रब के सजो इल्म पतो मूसा दो चवे अल्लाह इन लठ सां बकरियूं चारी नो पापड़ छाणी नो आया ते कडी नो आया अल्लाह पानी जी जरूरत पवंदी आ खोटड़ो ॾेई करे ज़मीन मां पानी जो चश्मो निकरंदो आ अल्लाह काते मेवे जी जरूरत थींदी आ या लठ खोड़ींदो आ त इन लठ मां कई किस्म जा मेवा निकरी तैयार थींदा सत्य चो सुभान अल्लाह गरजी चो अञा प्यार में चो सोना लठ जा एडा मौजूजा फिरौन ज़ालिम जादूगर घुराया वडा जादूगर घुराए उनन जे हथ में रसियूं भी हुयूं रसियूं जो सटियूं त जादूगर ने नांग घुमन पिया अल्लाह फरमा मूसा जी मुंजा अल्लाह अलाए फिरौन द वडो मकर कयो आ वडा जादूगर आंदा दई अल्लाह फरमा मूसा इन जा जादू तबाह बर्बाद थींदा इन जो मकर खत्म थी वेंदो अल्लाह भला मां छा कया रब फरमा मुंजा कलीम पैगंबर या जेका हथ में लठ दे इन के उछलण तो जो कम्मा अज़दा पल्ला नाग बनाए करे इन फिरौन के भी तबाह बर्बाद करे फिरौन जे जादूगरन के मां अल्लाह दिखारियां दो हेरे तवज्जो कजे ये जो मूसा अलैहिस्सलाम अदा हेदे माले तकियो न तकियो वरी हेदे साईं यारन जो पंहिंजो कम